असांजे बहराड़ी में जॾहिं केर गज़ल या नात पढ़ंदो अॻे हाणे पता चवंदा हुजनि चवंदा बाबा मौलूद शरीफ पर अॻे हिन मीलाद खे चवंदा उर्स शरीफ हाणे बि चवंदा असांजे सिंध में पाकिस्तान में पंजाब में सरहद में इहो लफ्ज़ जारी आहे मीलाद वरी तवी अरब दुनिया में वञो अरबन में मिस्र में यमन में शाम में थोड़ो डिले घटाई उर्दुन में जेकी ॿिया मुल्क आहिनि ओॾे वञो उते वरी नाल मौलिद वाणे मीलाद हुजे मौलिद हुजे मौलूद हुजे ये टेई लफ्ज़ इन जो मतलब यो आ त हिकड़ी मजलिस हुजे महफिल हुजे जंहिंमें 50 माण्हू 100 माण्हू 1000 माण्हू आलिम अचनि खतीब अचनि नात ख़ान अचनि मदीने जे साईं जो शान बयान कनि संदुन अखलाक तरीक़ो सुन्नत ॼमण जिंदगी गुज़ारण जा मुख़्तलिफ़ पहलू बयान कनि इनखे चइबो आहे मीलाद हबीबन जो जंहिंमें ज़िक्र थे हाणे इनमें जिनमें शरीयत जे निगाह सां इनखे ॾिसूं त इहो नबी साईं जो ज़िक्र करण जीअं वहाबी चवंदा त बाबा बिदात पर असीं चवंदा न को हराम न को मकरूह तहरीमी न को मकरूह तंज़ीही न को इहो इसाअत वारो कम न को खिलाफ औला पर मदीने जे साईं जो मीलाद मल्हाइण खुद अल्लाह तबारक व तआला जी सुन्नत मुबारक बेशक सुभान अल्लाह संदुन सामन जो ज़िक्र खुद खुदा की जगह पे कयो एकड़ी जगह ते फरमाई वा इद अखज़ अल्लाहु मीताक़न नबीन लमा من किताब व हिकमह ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه قال أقررتم وأخذتم على إسري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين कुरान सां कजो वञे पियो वञे सुभान अल्लाह सां वॼायो हथ वॼायो जो सुभान अल्लाह ऐ मुंहिंजा हबीब याद कर जॾहिं अल्लाह नबीअ खां वाइदो बेवक़ूफ़ नबी इंसानी शान में मुतशक्किल की आया हुयो जान रूहन जो पर अल्लाह साईं सबने नबियन खे इंसानी शक्ल कनी अल्लाह कादरा जे मेराज वाली रात मदीने जा साईं मथे विया अगर ता खराब नबी से मेराज माणियो ना ओते जो मुस्तफा जो सिर आ हिय मथे वयो वीरवा सुभान अल्लाह एड़ी जोत मुबारक जी सुभान अल्लाह जी विच में चांद पियो सुभान अल्लाह मुस्तफा जो सिर आ हिय मथे वयो वीरवा अभी जो मुस्तफा जो सिर आ हिय मथे वयो वीरवा सब नबी
उम्मती बन्या बल्कि सतन मुक़तदी बन्या हाथ मथे खड़ी कर सब नबी मुक़तदी बन्या बल्कि सतन उम्मती बन्या मोटिया दी तमुन तीर हाथ खड़ी जो ही मथे वयो दुखीरो मेरा जवारी रात ते अल्लाह जी हबीब जी ए हजरत मूसा नबी जी मुलाकात थी वो हजरत नबी साईं असा जी के मूसा साईं चयो साईं ता चयो त असा जी उम्मत जा आलिम ये हन जी बनी इस्राइल जा नबी है वो साईं क्या गाल किया साईं फरमायो सही अच्छा ताजी उम्मत जो को आलम साली दिखारियो असा के ताजी उम्मत जो को आलम दिखारियो साईं फरमायो ठीक उन वक्त में मुझे महबूब हजरत इमाम गज़ाली की रूह की घुरायो सुभान अल्लाह इमाम गज़ाली जो रूह इंसानी शक्ल में मुतशक्किल थी करे आयो हजरत मूसा की पान फरमायो ओ मूसा ही मुझे पीर जो वडो आलिम जी से नालो छाई से जो ता पान पुछो है नालो छाई जी मोहम्मद पीर मोहम्मद दादू मोहम्मद जी तो का पीर दादू जो के पूछो माता तो जो सवाल पूछो तो जी बारे में तुझे नाले के बारे में मुद्दों का पूछो पीर जो छो बुधायो दादे जो छो बुधाई वडन जो छो बुधाई जैसे अल्लाह से तो का बिगुरु सवाल कयो केड़ो वमा दिल कभी यमीन या मूसा ओ मूसा तुझे हथ में चाहे वो तू चाचेयो काल ही असाय अतवक्कु अलैहा मां ही मुझे लिठा जेते मां टेक दी तो आया पंजे परुल जा मन जा परुल जिला छानी तो आया ऐ इन में मुके क्या फायदा मिलदा है अल्लाह साईं तो के दियो करजो जो तुम बुलाद लख सा तो छाकलो ही हजरत मूसा की जी नबी करीम है अल्लाह जी प्यारे वली इमाम गज़ाली के लठ जो है लठ लगी ता चुप करे बेहीर ये नबिया तू नबी नहीं उलमा फरमायो तेरे हजरत इमाम गज़ाली दुनिया में जाओ ता उनके उन लठ वारी जगह ते हो निशान हो देखो मदीने जे मीर जे लठ सा बेदा थियो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर या अल्लाह आलम अरवाह ये लाउडा रोक दिया या डबलिंग बंद कर थोड़ी सी आलम अरवाह दिल्ली मना थोड़ी घटाई आलम अरवाह में सभी नबियन के अल्लाह बुरायो इंसानी शक्ल में आया अल्लाह जो नबियो जी असा जा रब तवा के मां हुकूमत दी नबूवत दी बादशाही दी मानू अल्लाह जा मुरीद हुंदा पर जे मुझो महबूब ता वट अची वने वने ओ मुझे महबूब जे कदमन ता पंहिंजूं बादशाहूं पंहिंजूं हुकूमतूं पंहिंजा मुरीद पंहिंजी उम्मत सरकारे मदीना जी दरबार में पेश कजो अदा पंहिंजी गादी छॾण ॾुखी आ हर माण्हू जो मां पंहिंजी गादी न छॾींदुसि अल्लाह साईं नबियन खे चयो नबियो तव्हां जॾहिं पंहिंजे गादियुनि ते वेठल हुजो जे मुंहिंजो महबूब अची वञे वञे लतुमिनुन नबी
वला तंसुरुन उनते जरूर ईमान आणजो जरूर मदद कजो सबनी नबियन जो जियो जा मौला अल्लाह से फरमाया क़ाल अक़ररतुम छा तहां इकरार कयो व अखदतुम अला ज़ालिकुम इसरी इन मुझे बोझ के तवां कबूल कयो क़ालू अक़ररना उन सबनी नबियन जो सा इकरार कयो अल्लाह से जो सिर्फ इकरार न फशहदू शाहिद बठो व अना माकुम मिनश शाहिदीन सुभान अल्लाह ऐ मां बता सा गद शाहिदन माया अदा कथी वारो हेरे तवज्जो कयो अल्लाह को नबी जो मोहताज आचा अल्लाह नबी जो मोहताज नहीं नबी है वली है पीर है फकीर है टोटल अल्लाह जा मोहताज है अल्लाह की जो मोहताज ना है पर अल्लाह शाहिदी पियो ने इन जे करे त दुनिया वारन के खबर पई त ही आम नबी न मकाम वारो नबिया तॾहिं मौलाना गुलाम रसूल चयो त तुंहिंजी शान मथा कुर्बान नबी साईं तुंहिंजे शान मथा ए सैयद वेठा तव ऐं नाने जो ज़िक्र कंदो त साईं ख़ुशि थींदा चयो तुंहिंजी शान मथा कुर्बान नबी साईं मां घोरिया बचा जिंद जान नबी साईं तुझे शान मथा महबूब खुदा जो आई अजब तो सास खुदा जो आए कुर्ब आवाज नहीं सुकून रबीउल अव्वल महीनो सी थकल हूं तुझे आवाज नहीं दुआ कदा सी तो महबूब खुदा जो आई अजब तो खास खुदा जो आए कुर्ब लौला कलमा सुहे दो के लक़ब तो लागे जुड़ा ही जहान ओ अथकड़ी जो नबी साईं तुझे शान मथा कुर्बान नबी साईं मां या बचा जिंद जान नबी साईं तुझे शान मथा मेराज तोखे जिस्मानी जो सारो हो तुझो आदानी जो तोखे शेर सुना सुबहानी थियो बसी हुरू थियो हथकड़ी जो हैरान ओ हथ मते हैरान नबी साईं तुझे शान मथा जाहिलन की केड़ी जेकी नेत देवी बकवास था कन एकड़ी बकवास की नेत ते नबी सही के बारे बाजू शर्म न सोची बुड्ढी न तो मरी जे हबीब जे करे खुदा कायनात पैदा कई जे हबीब जे करे जलवा ठया जे नबूवत ते खुद खुदा शाहिद थे ओ नबी शान वारो आहे या शान वारो नाहे एकड़ी नेत दे लिखो अदा मुझो वस हली ने तमा सिंध मां नबी वारो इस्लाम कढी छड्या फतेह करे कढी छड्या बाजू तुझे पी के ताकत काने का तुझे दादे के ताकत काने का तुझे बदन के ताकत काने का ये सिंध तहाजी धोरिया ये सिंध वलियन जिया ये सिंध कलंदर जिया ये सिंध फिटाई जिया ये सिंध रोजे धनी जिया ये सिंध अल्लाह जे कामिलन आरफन जिया असा हबीब करीम जा गुलाम उनन की खबर तो चाहता जो असी जो था गुस्ताख नबी है जा ओ काफिर
तोते लानत जा वसकारा पढ़ायो तो ताजो नालो बजी देने में गुस्ताख लानत किया गुस्ताख नबी जा ओह काफिर तोते लानत जा वसकारा तू जाहिल अजहल ओ जाफिर तोते लानत जा वसकारा नवा नवा छोड़ा निकली पिया नबी से जे बारे मायो शेर दबल नहीं तमान पर उनके दबजण सुठी शिया ली छा तो जे गुस्ताख नबी जा ओ काफिर तोते लानत जा वसकारा तू जाहिल अजहल ओ जाहिल तोते लानत जा वसका केड़ी इल्मी गाल तो कैया बकवास कर सवा जाहिल मथे खड़ी कच्ची वारा वो सबूत दियो दसी नबी जी गुस्ताख दा न चंदा केड़ी इल्मी गाल तो कैया बकवास कर सवा जाहिल दुनिया में उकबा में खासर तोते लानत जा वसकारा मथे खड़ी जो तोते लानत जा वसकारा जे जे नबूवत दी खुदा पान शाहिदी दे ओ अजीम शान नबी अल्लाह चो नबी के नबियो बादशाही नीदो सामा हिकमत नबूवत ताज तख्त दुनिया ताजा हथ चुमे पैर जुमे मुरीद थे उम्मती थे पर जे मुझो महबूब अची वने वन त मुझे महबूब जे अचन सा ए पंजा तख्त ताज हुकूमत सरदारी दो जहान जे नाले ता कुर्बान कजो सबनी नबियन जो खास इयो त मीलाद नबी चाहे मीलाद में हबीबन जी आमद जो जिक्र वरी बी जगह पे अल्लाह ताला फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। शान वारो रसूल जीवियो अवाखे जेका तकलीफ जे नबी से दुखी लगंदी है एकड़ी काद मु पढ़ी तवा के बुधाया त एकड़ो हजम विचारो वार पिठाई के जा वार बिठाई रोए पे उन्होंने आरी जिस वारन वारी दवानी आ त रो भला या त वार ठा ते मत तो ने वार ठाया पियो जी ठाई पियो रोई पियो ने मुझे वारन में खराबी करे छोपड़ो तोखे तकलीफ केड़ी आ चई से तकलीफ का गने बस छड़े दियो के न बुधा चई असल में मां विस मदीने शरीफ हाय उर्दू में एक नात मुखे डाडी वणंदी आ साईं मुनव्वर अली शाह साईं सरदार अली शाह जे नाले ते बुधाए वठो शायद तो जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह सजदा कयो पर हिते न मदीने हाय जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। हाँ सही छायो तो यही तो मेरे जीने का सहारा या रसूल अल्लाह। शायर के जो से दुखियो दौरा
जे नबी साईं जो शान वठूं था त माण्हू छॾे वेंदा, अमीर छॾे वेंदा, कावड़जी पवंदा, ज़मींदार वॾेरा, अंग्रेज अमेरिका, बर्तानिया, इंडिया। हथ मथे खणी जो सुभान अल्लाह, ओ मदीने वञो जो सुभान अल्लाह। पोइ करोड़ा फ़कीर चवनि त वॾियो मुबारक मिलई मूं गुनहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर जा। जे जलसो कयो आहे उहो चवे अलाए जलसो कयो अथई, सैयद सबूर आया अथई, जमाअत हेॾी आई आहे छाजे करे, चवंदो ॾियो मुबारक मिलई मूं गुनहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। ॿियो तो प्यार मिलंदो मूंखे आसिरो ई न हो, प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। असांजे नबीअ जो देसा मथे अलाह पंहिंजो महबूब ॾिनो, महबूब माण्हू पंहिंजो कंहिंखे कोन ॾींदो पर ॾिनई, चए थो दिलेरो देस मुंहिंजे हली आयो, भाग मुंहिंजा भला छा भली आयो, फ़कीर मुंहिंजे दिल मुंहिंजे दीदुल खे दीदार जो, पार अहिड़ो मिलियो जो वञी। अला मुबारक अथव मुबारक है, ओ मुबारक है, हे मुबारक, ओ मुबारक है, फ़कीर खे मुबारक ॾियो, मुबारक ते मीलाद खे हार बार विझो, केतो हाणे हार जी हसरत नबी चारा, हार छाजा मुझो साईं खुद हार पाया इजीअ में या दिल ते रखा, हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। अलाह जो अहिड़ो ॾिनो तमाम मोमिननि ते माझर, ओ मुंहिंजे हबीब एॾियूं तुंहिंजो महिरबानी अथनि, इनायतूं तुंहिंजा करम तुंहिंजा फज़ल तुंहिंजे सदके बचा पिया। ओ मुस्लमानो, इहे सभु गुनाह जेके हींअर मुस्लमाननि में आहिनि, अॻियुनि क़ौमुनि में हुआ, पर अॻियूं क़ौमूं ख़ुदा नाराज़ थियो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते, हीअं ज़मीन खां जिब्रील पर ॾिनो, ऐं मथे खणी ज़ोर सां हेठि दॿे छॾी। अल्लाह चयो मुंहिंजे हबीब वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम, तुंहिंजे हूंदे मां अज़ाब कीअं कयां, अहिड़ो दिल पर मिलियो। अल्लाह चयो फ़इन तवल्लौ, सुणा जेकॾहिं वरी तोखां मुंहुं मोड़नि बसि तूं घबराइजां न, हेॾी तो महिनत कयनि तो सुधारण जे लाइ हिननि खे कयो आहे, फकुल पोइ तव्हां चओ हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, मूंखे रब काफ़ी आहे, मूंखे अल्लाह काफ़ी आहे, उन खां सवा केर बि इबादत जो लाइक़ न आहे, अलैहि तवक्कलतु, उन ते मुंहिंजी तवक्कुल आहे, वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम, जेको अर्श अज़ीम जो रब आहे। इहो त बाबा मीलाद आहे, क़ुरान में मीलाद जो ज़िक्र आहे, सरकार मदीना तिरमिज़ी शरीफ में रिवायत आहे त पाण पंहिंजो ज़िक्र कयूं जॾहिं मदीने में कुझु माण्हुनि संदनि नसब ते एतिराज़ कया, जे हिन दौर में के कुत्ता मौजूद आहिनि, उन दौर में बि के हुआ जन मदीने जे साईं जे नसब ते एतिराज़ कया। सरकार मिंबर ते पाण आया, मिंबर ते मथे चढ़ी पाण सहाबनि खे चयो, साहबियो जी क़िबला मन अना, मां केरु आहियां, चयो सही क़िबला अंत रसूलुल्लाह, तई अल्लाह जा रसूल आयो। पाण फरमायो हाणे मां ॿुधो, मूंखां ॿुधो, मां तो ॿुधायां मां केरु आहियां, अना मुहम्मद इब्न अब्दुल्लाह इब्न अब्दुल मुतल्लब, मां मुहम्मद आहियां, मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल्लाह वा, मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल मुतल्लब आहे। अल्लाह जॾहिं मखलूक पैदा पे कई त पोइ मखलूक में भली मखलूक में मूंखे कई, वरी उन भली मखलूक में ख़ुदा बटोला कया, उन ॿिनि पाण फरमायूं त मां जंहिं घर में ॼाओ आहियां उहो घर बि भलो घर आहे, ऐं शान में बि मां मुहम्मद सभिनि खां वॾी शान ऐं मक़ाम वारो।
सुभान अल्लाह आत्मा देखनी जो सुभान अल्लाह पान नबी से मीलाद कयो ऐ मीलाद मल्हाइण वारनि ते वॾियूं बरकतूं आहिनि मुंहिंजे वारद साईं मुफ़स्सिर क़ुरान छा फरमायो साईं फरमायो त ईदूं त फलारियूं सभन पर मीलाद जी ईद अजीब आहे सुभान अल्लाह नचंदो साईं मियां सदुल्लाह लाउडी पाणे चवराईंदो साईं पारी जो था जो अरे एतिरो परे का साईं मुफ्ती साहब आयो था सुभान अल्लाह न था ईदूं त फलारियूं सब पर मीलाद जी ईद अजीब आहे एहसान करे चेहरात दिनो पुट जमेस तो सॼे शहर में मिठाई विराई नौकरी मिलेस त मिठाई विराई अड़े मीलाद करण का ये तो रहे गुस्ताख सतो यार घर तो रहे ये घर रही मानो जो रड़ पैजी वेंदी आहे मीलाद ईंदो त मुल्हनि जा मुंह किना मीलाद करण का ये तो रहे गुस्ताख सतो यार घर तो रहे पर खुश थींदो अब्दुल कादिर खुश थींदो न जुनेद अहमद खुश थींदो कमदार हसन खुश थींदो पर खुश थींदो मीलाद कदो जेको आशिक़ आहे अबीब आहे जॾहिं मदीने जी साईं जो नूर मुबारक साईं जी ॾाॾे में आयो त ॾाॾे मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई मक्की जा माण्हू मींहं न वसे सरदारे दो जहान जे ॾाॾे वठींदा साईं दुआ कर नबी साईं जो ॾाढो दुआ कंदो अल्लाह मुस्तफा जे नूर जे सदके में मींहं वसाए वरी नूर हजरत अब्दुल्लाह में आयो हेरे तवज्जो कयो यहूदन में हिकिड़ो मर्द ऐं माई पाण में वेठा मुड़स चयो ज़ाल खे ओ मुआरी ज़ाल छा इहा पेटी त खणी अचे ॾे माई तकड़ी आई नंढड़ी हिकिड़ी पेटी खणी मुड़स उन पेटीअ मां हीअ कमीस हिकिड़ी ॿाहिरि कढी कमीस खे जो ॿाहिरि कढी त उन ते रत जा निशान माई जो कंहिंजी कमीस खणी आयो आहे चई तोखे ख़बर कान्हे मां मूंखे कान्हे हीअ अल्लाह जे नबीअ हज़रत यहया जी कमीस असांजा वॾा असांखे चवंदा हुआ जॾहिं इन कमीस जे मथां रत जा निशान ताज़ा थी वञनि सम्झजो त मिठे मोहम्मद जो नूर पंहिंजे पीउ में अची वियो आहे हाणी उनजो नालो अब्दुल्लाह मक्की में आ ओहे ज़ाल मुड़स पाण में कचहरी पिया कनि उन्हनि जी जवान छोकिरी उहा दर खां उहा कचहरी पई ॿुधे कचहरी ॿुधंदे ॿुधंदे जॾहिं पीउ हलियो वियो उहा छोकिरी आई अम्मा जी अम्मा हे उठ कंहिंजे लाइ अम्मा तुंहिंजे लाइ हे घोड़ा कंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ ही सोन कंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ हीअ चांदी कंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ अम्मा भला तव्हांजे मरण खां पोइ खणा या जेरे मूंखे ॾींदो अम्मा जेरे खां त भली खण चई अम्मा हे उठ बाबे खां मूंखे वठी ॾे मके काहे वञा अब्दुल्ला साईं खे उठ ॾेई चवां त अब्दुल्ला उठ वठ मूंसां शादी कर माल वठ मलकियत वठ पैसा वठ शादी कर पंहिंजी मां मिठे मोहम्मद जी अम्मा बणिजी वञा मां चयो हलंदे हो त घुमंदे मां पहिरें बंदि कंदियास फरमाए तो हलंदे हो त घुमंदे तेरे बंदि कंदियास तेर हलण छॾियो त मां
गोडन पर गस द्यास गोडन गसण छड़ियो तमा ठूठन पर ठिड़क द्यास ठूठन ठिड़कन छड़ियो तमा सीने पर सुर द्यास मिला त मिल द्यास न त घोरी जान जतन ताम अब्दुल्ला साईं ॿुधण चाहियो था या दुआ घुरां अल्लाह खुश करे आशिक़ आहियो ये वलीअ जो फैज़ आहे तॾहिं तव्हांजे दिलि में मोहबत आहे राशिदी सैयद सोना मिलिया था अब्दुल्ला साईं उन जे चेहरे में नूर बरे बरे मोती निकाह फड़ी घुमे इंसान त इंसान पर जानवर पखी पखण कोई हरण चवंदा अब्दुल्ला टोलन जा टोला करे अचे बीहन त थोरो हिजाब खे हटा त सही निकाब खे परे त कर क़ौमी जेको सरदारी तो जान जो नूर आ उन नूर जी सीब ज़ियारत कयो पार ॿाहिर जो आया उहा माई इंतज़ार में बीठी आ साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं वो मां परे खाई आया ये उठ मुंहिंजा ॾिस सौ उठ अथई माल मूं वटि खणो आहे मिल्कियत खणी आहे बाबा जी वरी अमीर आहे इस टोटल मिल्कियत मां तोखे थी ॾियां शादी मूंसां कर चए थो न बाबा खां पुछां पी खां पुछण आयो पी चयो अब्दुल्ला साईं तो में का आम अमानत कान्हे कुल जहान जे सरदार जी अमानत तो में या अमानत खण जे ला अमीन माई खपे नेक माई खपे पाकीज़ा माई खपे सुहिणी माई खपे सेबती माई खपे कहिड़ी माई बाबा पर मैं तो आम न नालो आ नेक परहेज़गार आ वा तुझे निकाह में मारिया तो रजब जो महीनो आ जुमे जी रात मदीने जे साईं जे पीए मां जो निकाह चुआ रात जे टेम ते सरदारे दो जान जो नूर पंहिंजे मां जे वजूद में आयो उन रात ते अल्लाह ऐलान कराया ओ जन्नत जा गेट खोलियो जहन्नम जा गेट बंद कयो ओरो सिंगार कयो ओ भर जा जानवर ओला जे जानवरन के मुबारकूं पिया ॾियण उत्तर जा जानवर ॾखिण जे जानवरन के मुबारकूं पिया ॾियण पखी पंहिंजी चुंबन में चुंबू मिलाए मुबारकूं पिया ॾियण त अॻे निथण खां हासी हाणे थड़का थी विया आहियूं जो कुल काइनात जो सरदार अॼु पंहिंजे मां जे वजूद में अची वियो आहे सारी जगह में जान लजन सार थी विया राशिदन जा गुलाम आयो त पोइ हिम्मत कजो तेजो मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया माशाअल्लाह जज्बो वड़ो अथव खुदा अल्लाह कंदो आवाज़ शाद सारी जगह में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया वसूं बरसन बहारूं पखी पाण में कन या बोलियूं बाझारियो फकीर टिड़िया गुल गुलाबी टिड़िया गुल गुलाबी टिड़िया गुल हथ तखण टिड़िया गुल गुलाबी ये गुलज़ार थी विया मोहम्मद अची वियो मेरा पा कटियो पुत बतारा बती शाह बिजली एड़ी सुभान अल्लाह जो दुआ साईं वारनि खां कराया मदीने माशाअल्लाह सॼो जहाज तैयार आहे।
कत्यूं कुतुब तारा बती शाह बिजली मोहम्मद मिठी जी दिखी तेज तजली जवा चए ने तरफन जवा चए जाओ जवा चए ने तरफन ने चमकार थी व्या अखणी जो मोहम्मद अची वियो मेरा पार थी व्या सुबह जो टेम थियो अब्दुल्ला साईं बाहर वञी उहा माई निहारे कान थी साईं जो माई कल्ह त ॾाढी दीवानी लॻी पई हुई अॼु लिफ्ट कोन थी ॾी चई साईं केरु अब्दुल्ला हाँ अब्दुल्ला तूं पर साईं हाणे कम न छो थी वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी उसी की थी मैं तालिब और उसी की थी मैं दीवानी हारी वाला जा सोचो दई ये थी मगर मैं क्या करूं आगे किस्मत मेरी फूटी गई सुना है वो नेमत आमना ने तुझसे लूटी है अम्मा पई चवे हाणी एतरी मुते मेहरबानिया नमई महीना अल्लाह जी नबियन ज़ियारतूं करायूं अम्मा भला कुछ कलोड़न फकीरन खे पियूं मेहरबानियूं ॿुधा चए थी हा हा एतरी इनायत सुकल वण जे हेठां वेहा साओ थी छांव करे भितन खां लॻा झुकी सलाम कन वण खां लॻा सलाम कन पत्थरन ते पेर रखा पत्थरियूं मेर बंदी सलाम कर कुह ते पानी भरण वञा कुह जो पानी मथे बोड़िया त करे जड़ीअ जे अम्मा तकलीफ़ न कर थी बारीअ जी रात रहमत जी बरसात अचण वारी हुजूर जी ज़ात सलात जी मिठी मिठी लात पिरे फुटे पिर भाता ओभर में निहारिया ओभर नूर ओलह में निहारिया ओलह नूर उत्तर में निहारिया उत्तर नूर दक्षिण में निहारिया दक्षिण नूर हेठ निहारिया हेठ नूर मथे निहारिया मथे नूर मुंहिंजी घर खां वठी करे आसमान ताईं अल्लाह जा मलाइक हथन में नूरानी प्याला कयो मरहबा मरहबा जा नारा प्यार तारन खे ॾिठो ज़रे हेठ ज़रे मथे ज़रे हेठ ज़रे मथे ज़रे हेठ ज़रे मथे तप पियो थे त किरी न पवन आवाज़ ॾिनो होया ओ आमना घबरान अज अर्शन फर्शन खुशी कई असीब मदीने जे साईं जे अजन जी खुशियों पिया मल्हायूं पाण फरमाए थी थोड़ी देर गुज़री ये निहारियो खजी जे कंद वांगुरु टकी मायूं हिकड़ी चयो मां बीबी आसिया ॿी चयो मां बीबी मरियम कीअं आयूं आयो अम्मा अज तुंहिंजे वजूद मां मलाइक आया टोटल वॾा मलाइक ख़िदमत में हर पाण फरमाए थी वेठे वेठे रब पियो थे अलाए कहिड़ियूं मायूं हन अजीब सिस्टम हिकिड़े पखी जे पर वांगुरु शइ आई मुंहिंजे सीने में लॻी आवाज़ आयो आमना घबरान घबराई उहा जेका निधनकी हुजे अकेली हुजे उहा अकेली कान ही कुल काइनात जो सरदार अॼु तुंहिंजे वजूद में वेठो आहे पाण फरमाए थी मां वेठे वेठे उते लेटी पई आया आवाज आया ओ हबीब ओ दिलबर ओ मदीने जा महबूब बाहर अच अबा कलोड़न में बार जमन दाहरन में जमन सकिन में जमन मोरजा में जमन दुनिया जे खिते ते बार जमदार दाइयों डॉक्टरियों नर्सों सद न कदियूं हन जो न तहां जा असां जा बार बेसमझ बेअकुल बेफहम बेइल्म लुगत का वाकिफ न पर जरा मदीने जा साईं प्याजन सद छा हुजूर हलिया तुझी साथ फलिया दोखा सवा कान गलिया सरदार बाहर जो निता अम्मा थी चवे उमा नूर जी लाट नितिया उन नूर जी लाट में एतिरो त पावर एतिरी त ताकत एतिरी त कुव्वत मक्की
मदीने वेही करे शाम मुल्क जो मारियूं पई ॾिसां पर मारियूं त ॾिसां पई जेके जानवर पखी पखण पर एतिरे क़दुरु जेके ॾाढियूं बाग़न में चरण पयूं उहे ॾाढियूं त ॾिसां पई पर जेके पन पयूं खाईनि मुस्तफ़ा जे नूर जे बरकत सां उन पननि जा बि मां दीदार करे रही आहियां सॼी दुनिया खुशी गई गलोड़ा बि कंदा राशिदनि जा मुरीद बि कंदा आई पीर से रोज़े वारो जॾहिं मीलाद थे हथ में कोरो खणी मुरीदनि जा हथ धोराई सॼी दुनिया में इहो पीर रोज़े खणी सही सोने जहिड़ो फैज़ न मिले दरगाहूं आहिनि पर जे मुनज़्ज़म तरीक़े सां अल्लाह हिन वलीअ खे नवाज़ियो उन जा बचड़ा आया था पर वो पाण रोज़े वारो मीलाद ते त वॾाई न हथनि में कोरो खणी हथ धोराए वरी गुलाब जे पाणी सां छटकार करे ॾाई मुंहिंजे नाने जा महिमान वसीम जनासी निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल मुझे तो जोर है वायद रो कौन आया था जैसे तो कि घुराई जोर न था सवाए शैतान के इस जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं अमा आमना जो नूर लिखतो अगे तो वेते जलसे में नूर ते हिकड़ी नात पढ़ियम या तवा के चौ तो बुधायो शायद तो तुम चवी न चवी तुझी मर्जी यार असा नूर नबीअ खे चवंदासी मुल्ला न चयो त छा थी वियो तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं चईसीं न चओ न चओ कंहिंखे तकलीफ़ थिए हरू भरू तकलीफ़ मां जो तकलीफ़ थोरी न घणी थिए न पई तो जो हाव सड़े या सड़नी खर असां नूर नबीअ के अरे नीमक भी खाई आई नूर न चई नीमक जी मार पवई अज एड़ी सुभान अल्लाह जो दुआ कयां त मदीनो नसीब थे नीमक भी खाई आई नूर न चई नीमक जी मार पवई असहाब चई विया अठई पहर असां नूर नबीअ खे चवंदासीं तुंहिंजो नालो छा आहे मौलवी गुलाम रसूल आलम लिखो त कंचो त मिस्र में कंचो त बगदाद में हिकिड़ो हमरा वॾो जीअं अदे मीलाद कयो न साईं अब्दुल कादिर जुनैद कमदार हसन इहो वॾो हिकिड़ो मीलाद कंदो पोइ उनजे पाड़े में वरी गैर मुस्लिम औरत माई राति जो टाइम हो पंहिंजे मुड़ुस सां कचहरी पई करे मुड़ुस खे कहिड़ो असांजे पाड़े वारो हमरा वारा हेॾो ख़र्च थो करे लाइटूं चिरागान भत हलवा हाणे त सुभाणे अलाह तव्हां बि चओ सीरा मिठाण भला एॾो ख़र्च हा चयां ख़र्च करे थो अच्छा छो थो करे भला असल में इन महीने में इन्हनि जो नबी आयो हो न उनजी ख़ुशी कंदा हाँ वाह माई नालो छा जी नालो मोहम्मद है प्यारो नालो आहे पर अर्ज करे वञां त नाला खारायो न असांजे ॿाहिराणनि में माण्हू नाला खाराईंदा उन माई जो नालो ॿुधो राति जो टाइम सुम्ही रही
ख्वाब ॾिसे त हिकिड़ो वॾो मैदान, उन मैदान में वॾी जमात बीठी, हे माई पई चवे केरु आयो आहे, छाजी रशा, क्यों तोखे ख़बर कान्हे, न मूंखे कान्हे, केरु कि अॼु मदीने जो साईं जेको तुंहिंजे पारे में मीलाद थई न उते पाण आया चए भला मां मिलांसि मूंसां मिलंदो, हा मिलंदो, पर मां त गैर मुस्लिम आहियां, थी गैर मुस्लिम ई त छा थी वियो, पंहिंजनि ते बि महिरबान आहे, परावन ते बि महिरबान, उहा माई वेझी आई परे खां सॾकी या रसूल अल्लाह जी चवां, लब्बैक जी चवां, अखलाक जो ॾिठी रोई पई ज़ारऊं ज़ार खोले वार पुन लकाणे बहार में, वाह साईं पिटाई रोई पई ज़ारऊं ज़ार खोले वार है पुन लकाणे बहार, ॾाढा जाम जबल गामिया मथा मेघ मलार खोले वार है पुन लकाणे बहार में। हबीब ॾिसण को आसान थी अतियूं शागुल पी मुजैमिया सतर रखज सतार खोले वार है पुन लकाण पहाड़ में। मिंट में जो सरकी साईं जो जी चवा जी जो चयो जी से किबला कलमो पढ़ा मुसलमान थिया से पढ़ कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पई खुली बस ज़बान थी ला इलाहा इल्लल्लाह हले तब ला इलाहा इल्लल्लाह पर डिजे पई मुर्स बिढ़े न मारे न खरा कठी न छॾे ओ कच्चे वारो थोरी देर गुज़री उन जो मुर्स कंध ते सामान कयो अचे पियो कुल्हे ते सामान कयो माई हेॾे आ छा चावई ही सामान खण छाती ला वठी आयो आ के तो मां बे मदीने जे मीर जो मीलाद थो कया अरे तूं मीलाद मुनकिर मीलाद दुश्मन मीलाद न मञण वारो मीलाद ये तो दुश्मन न चओ जे नबी रात तोखे कलमो पढ़ायो आ उन नबी रात मूंखे बि कलमो पढ़ाए मुसलमान बनायो मीलाद वारनि ते त करम अथव पर पाड़े वारनि ते बि एहसान पर इहो निस्बत जो फ़ाइदो अथव जी निस्बत में ना मुरीदनि में जी निस्बत आहे रोज़ेदनी जी निस्बत आहे सैयद राशिदी निस्बत आहे इन जो अदब पीर साईं मोहम्मद बका शाह राशिदी रहमतुल्लाह साईं फरमाईंदा साईं मोहम्मद बका शाह पीर साईं रोज़े वारे जवाल बाजा वारिस फरमाईंदा पुत्र फैज़ बिन तरीक़नि सां मिलंदो आहे फैज़ बिन तरीक़नि अदब ख़िदमत अदब ख़िदमत इहे न त मुर्शिद बीठो ये मुरीद जहिड़ो टंग टंग ते ॾेढ वेठो आहे अहिड़ा मुरीद आहिनि इहे न हुजनि खपे मुर्शिद जो अदब ई दुनिया आख़िरत जी भलाई आहे हे मुर्शिद अल्लाह साईं पाण निज़ाम रखियो आहे हिननि जूं दुआऊं बरकतूं मुश्किलात मुसीबत परेशानी उन टेम ते अल्लाह जी वली जा या उन जी बजड़नि जा हथ खजंदा अल्लाह कंदो हिते बि बेड़ा पार पर ही त सैयद सगोरा अथव निज सैयद ऐं रोज़े धणी जी औलाद रोज़े धणीअ खां मथे वञ वरी त लकी शाह सदर साईं जेको वॾो वली असांजे पाकिस्तान जो साईं मोहम्मद शाह नासरी वारो चवंदो हो त हिंदुस्तान
पाकिस्तान में हिंदुस्तान पाकिस्तान में साईं लकी शाह सदर जेड़ी ताकत नाए एडो वडो वली हो उन जी औलाद इमाम मूसा काज़िम अली रज़ा साईं जी औलाद इंशाअल्लाह ताला साईं वारा दुआ फरमाइना मुझे लाए पे ताजे लाए पे त हिते भी बेड़ा पार थींदा अगी जहान में भी बेड़ा पार पर हिकड़ो दफो सभई चओ लब्बैक या रसूल अल्लाह ये मैं कुछ आवाज हणो लब्बैक या हबीब ये मुनकिरन के खबर पई न ए जेके बटड़ी मुछ दाढ़ी छट मैदान कयो खबर नथी पई त मर्द या मायूं ओए घोड़ा वतन नबी जे खिलाफ उनन खे बुधायो त कच्चे वाराब मोहम्मद जा गुलाम है दुआ सा जो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या हबीब अल्लाह लब्बैक या नबी अल्लाह खुदा को बिनी जान में बेड़ा पार साईं सरदार शाह बादशाह जो 11 बजे से अचजो मजरे 11 वारे जा यार ही महीनो 12 वारे जो 12 बजे अल्लाह कदो इंशाअल्लाह अल्लाह हिक्का हिक्कत बेड़ा थी दब पार व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इंशाअल्लाह मशाइख साईं दरगाह लोड़ी शरीफ का साईं मियां असदुल्लाह साईं मियां साहब जो बियो भाप साईं आयो साईं नेमतुल्लाह साईं कोई भी तशरीफ खणी आया अब 25 तारीख अंग्रेजी छंछर जो डी आचर जी रात फिर तवज्जो था ये न कयो पक्का इंशाअल्लाह ताला साईं जन जी दरगाह से तां हर साल ईंदा हो पर हिन साल पक्को वादो कयो त सॼी जमात वठी ईंदो हथ मथे खणी जो इंशाअल्लाह ताला कंडियारे खे वजायो खबर पे त हे पीर से रोज़े धड़ी जे औलाद बकरी शरीफ वारन जा मुरीद परे खां पंध कए ए पंध अजाया कोन तव ए सजाया तव जाओ इंशाअल्लाह ताला अचबो हथ मथे खणी जो इंशाअल्लाह ताला हथ मथे खणी जो इंशाअल्लाह ताला घणा कोन था जो इंशाअल्लाह सो ये नमाज जो चेबो न घणा हितां चवंदा इंशाअल्लाह बाहर निकर त माशाअल्लाह ईअं न हुजे हिते इंशाअल्लाह जो बाहर माशाअल्लाह 25 तारीख़ वधीक साईं सरदार शाह बादशाह सां राब्तो कयो त साईं तव्हां खे तफ़सील ॿुधाईंदो उते वजो साईं दिलबर साईं भी ईंदो ऐं मां भी ईंदुसि तकरीरूं थींदियूं ॿिया बि काफ़ी आलिम आहिनि नात ख़ान आहिनि इंशाअल्लाह साईं जो शान ॿुधंदो दिलि ठरी पवंदव वाद मदीने भरी